अस्सलाम वालेकुम दोस्तों, साराम बायोलॉजी छो ऐं कीअं वीडियो वायरल थी छा हिन में केतिरी हक़ीक़त आहे दोस्तों। तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा दोस्तों। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजी यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा दोस्तों। सब्सक्राइब करण सां को अव्हांजा बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला वधे थी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा दोस्तों। अव्हांजो टाइम वेस्ट न करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़ दोस्तों। काफ़ी माण्हू चई रहिया आहिनि त हीउ सारा जो फेक वीडियो आहे ऐं सारा जेको आहे ग़लति न्यूज़ हलाए रहियो आहे, पर ईअं न आहे। सारा जी इहा जेको आहे रियल वीडियो आहे, मतिलबु त सारा जी तदलील कई वई आहे ऐं ये सारा जी फेक वीडियो ना है, छो जो सारा के उते घुराए ऐं उते सारा सां वॾी तदलील कयूं ऐं सारा जी बेइज्जती करे वापसी में मोकिलियूं। जीअं त दोस्तों सारा जी मुड़ुस जो फोन आयो त पोइ हू सारा खे कार में विहारे ऐं उनखे गॾु वठी वियो। मतिलबु त उन माण्हुनि सां हिननि जी संगत न हुई, न ही उन्हनि खे सुञाणनि पिया, पर ही पंहिंजी लालच जे करे ऐं वीडियो जे करे जो हर वीडियो में पैसा वठंदा आहिनि अहिड़े तरीक़े सां। पोइ ही वीडियोनि जे करे पोइ ओॾे हलिया विया। जॾहिं हू उते हलिया विया त पोइ हुननि सां 2-3 मिंट कचहरी कयूं ऐं पोइ हिन वारे मुड़ुस यानी जब्बार खे चयूं त तूं ॿाहिरि वे, असांजा फीमेल वेठी आहे। जे करे हिन वारे मुड़ुस खे ॿाहिरि विहारे ऐं उनखे अंदरि वठी वञी इन सां वरी तदलील कयूं ऐं जे दिमाग़ ते पिस्टल रखी ऐं पोइ हिनखे साफ़ साफ़ चयूं त तूं जेको आहे हाणे टिकटॉक नथा, छो जो टिकटॉक ठाहींदे त पोइ असांजी बेइज्जती थींदी। तूं छो जो तूं असांजो माण्हू आहीं, जो तूं चखराणी ज़ात खे विञाईंदे उन जे करे तोखां जल्द थी सघे त तूं टिकटॉक खे छॾ। अगरि जेकॾहिं तूं टिकटॉक खे छॾी थो त ठीकु आहे, न त पोइ असां तुंहिंजा वीडियो भरिया आहिनि, तुंहिंजा वीडियो ईअं त वायरल करे छॾींदासीं जो तूं आख़िरकार मजबूर थी करे टिकटॉक पाणे छॾे वेंदे। ऐं पोइ सारा जी मुड़ुस जो चवणु हुयो त असां कीअं बि करे पंहिंजो टिकटॉक न छॾींदासीं, छो जो असांजो टिकटॉक में धंधो आहे ऐं असां खाऊं पीऊं इन टिकटॉक मां था, कमायूं जेको आहे टिकटॉक मां था। अगरि जेकॾहिं असां टिकटॉक छॾे ॾींदासीं त पोइ असां कीअं कमाईंदासीं, पोइ असांजो रोज़गार कीअं थींदो। ऐं पोइ दोस्तों तव्हां कमेंट कयो त तव्हांजो इरादो छा आहे ऐं जब्बार खे बि इहा वीडियो पहुचणु घुरिजे त उन ते वटि अला उनखे सम्झ ॾे त कीअं आईंदा ॿिए माण्हू वटि न पहुचे ऐं कंहिंजी काल में न वञे, उनजो भलो इन में त हू पाण घर वेही टिकटॉक ठाहे। अगरि जेकॾहिं पोइ उनखे टिकटॉक मां रोज़ी न थींदी त पोइ अलाए करे हू ॿियो कमाए यूट्यूब हलाए, फेसबुक हलाए, पर हाल टिकटॉक हमेशा लाइ छॾे ॾे। जेकॾहिं हू अहिड़ा वीडियो भरे त हू भले टिकटॉक छॾे ॾे, जो टिकटॉक भरण सां उन जी वरी बेइज्जती थींदी दोस्तों। उम्मीद है कहाणी आई पसंदि असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।